अहले सुन्नत जो अक़ीदो आहे नथो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठाहियो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ो को न ख़ल्क़ण हारो जहिड़ो सवा लख अंबिया उनमें निराली ज़ात तुझी आ सवा लख अंबिया उनमें निराली ज़ात तुझी आ भलारा सब बिला शक पर न आ भगदार तो जहिड़ो भलारा सब बिला शक पर न आ भगदार तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ो को न ख़ल्क़ण तो जहिड़ो जनी कई थे बुराई तने ते बेहद को भलाए कई बुरी दुश्मन जे लगाओ न आदिलदार तो जहिड़ो बुरी दुश्मन जे लगाओ न आदिलदार तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ो को न ख़ल्क़ण तो जहिड़ो सखी आही मसाइल के कदे महबूब मोटाए सखी हाथ में नथी सघंदो यतीमन यार तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ो को न ख़ल्क़ण तो जहिड़ो नथो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठाहियो जहिड़ो राजा जो सुभान अल्लाह अल्लाह जो करम आहे असीं आहियूं अहले सुन्नत व जमात मालिक करीम जे फज़्ल करम सां तो असांजो अक़ीदो अल्लाह जो करम सां सिद्दीक़ अकबर जे चार वारनि जो अक़ीदो फारूक आज़म जे गुलामत जो अक़ीदो उस्मान गनी जे गुलामत जो अक़ीदो मौला अली जे हैदर जो अक़ीदो हसनैन करीमैन जे गुलामत जो अक़ीदो सहाबा अहले बैत जे दीवाननि जो अक़ीदो इमाम आज़म जे गुलामत जो अक़ीदो गौस आज़म जे गुलामत जो अक़ीदो सोने हिंदू वली हजरत अजमेरी जे गुलामत जो अक़ीदो दाता अली अजमेरी जे गुलामत जो अक़ीदो बाबा फरीद गुलामे फरीद गजाली ज़मा कलंदर फिदाई रोज़े धड़ी रहमल हजरत हाफिज मिल्लत हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह जिलानी बादशाह शेरे महबूब कंबर वाले सर जे गुलामत जो अक़ीदो अफगानिस्तान या ईरान का आयो अल्लाह जो करम असांजो अक़ीदो या कुरान का आयो या आमिना जे लाल जो फरमान का आयो सुभान अल्लाह ऐ नबी जा गुलामो अल्लाह तबारक व तआला जी मेहरबानी आज तमा हुजूर जे जिक्र में आया हो इन अकीदे सा भी हो अज निगाह मुस्तफा में आयो हजरत साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह साईं जो हिकड़ो गुलाम हो अबा ये सफर में साईं दे अचे पयो रस्ते में को सामान पयो हो सोन वगैरह पयो हो उन फकीर चो ते सोन पयो मा खणी वठा पर वरी दिल में ख्याल आयो वा
अले शरीयत में इहो जायज आहे या ना उते पयो हो छेड़ो खोसो पयो हो सुकल छेड़ो पयो हो उन फकीर पैर दे करे उनके लिकाए रखियो जे वनी करे मुर्शिद का पूछा कदम अबा किरल शई खन जायज आहे या ना फकीर आयो वा सोने रोजे वाले जी दरबार में साईं मोहम्मद राशिद रोजे धरी दे अद करे तो सोहना जे कदे रस्ते भी जे काशे पयल हुजे उवा खनन जायज आहे या ना साईं मुस्कुराए फरमायो पुटो उवा सही खनन तो जायज ना है पर उन्हीं जे मथा छेड़ो ॾियण भी जायज ना सुभान अल्लाह ए नबी दा गुलाम ही त अल्लाह जे वली जी निगाह है आमिना जे लाल जी निगाह जो छान आलम होंदो हर हर आम दा पत्ता होंदे महल मकान दा पत्ता होंदे पाक नबी को जफर अपने हर मेहमान दा पत्ता होंदे अजावा हुजूर जा मेहमान आयो मोहब्बत सा मिलो इंशाअल्लाह तबारक व तआला अल्लाह कदो तवा सा जाई वही जहान जन्नती दा आमिना जे लाल जो फरमाना ज़य्यनु मजालिसकुम बिस्सला हुजूर फरमायो अब आप जो महफिलों जने कोठायो जलसा कोठायो कचहरियों कोठायो अब आप जी महफिल के मुझे मथा दरूद पढ़ी करे सिंगारी दा कयो अचो त एड़ो दरूद शरीफ पढ़ो जो तमा सजी हिन कुर्ब वारी कचहरी जो सिंगार बजे मां जेके कुरान मजीद जा अल्फाज कया हन उनी जो तर्जुमो उनी मुतालिक चंद मारो जात पेश करे पंजी जगह वठा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह खुदो अल्लाह जो कुरान अल्लाह तबारक व तआला फरमायो व रफ़अना लका ज़िक्रक रब करीम फरमायो आए मुझा महबूब असा तुझे जिक्र के तुझे करे बुलंद करे छड़ियो तुझी रजा जे लाए तुझी खुशी जे लाए आए मुझा महबूब तुझी मर्जी जे लाए असा तुझे जिक्र के बुलंद करे छड़ियो अबा कहीं जो जिक्र कोई बुलंद करे कहीं जो जिक्र कोई बुलंद करे पर आमिना जे लाल जो जिक्र खुद खुदा बुलंद करे छड़ियो कुरान मजीद जो मुतालो कयो था अल्लाह करीम अम्बियन नबीयन जे जिक्र जी वारी आए महबूब के फरमायो महबूब जिक्र कयो अभा हजरत इब्राहिम अलैहि सलाम जी वारी आई अल्लाह छा फरमायो खुदो अल्लाह जो कुरान अल्लाह ताला फरमायो वज़कुर फी किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या अल्लाह करीम फरमायो ऐ मुझा महबूब मुझे इब्राहिम के याद फरमायो इस्माइल अलैहि सलाम जी वारी आए रब कायनात फरमायो वज़कुर फिल किताब इस्माइल इन्नहु कान सादिक़ल वअद व कान रसूलन नबिय्या ऐ मुझा महबूब इस्माइल अलैहि सलाम जो जिक्र फरमायो वारे आए इदरीस अलैहि सलाम जो अल्लाह छा फरमायो अल्लाह जो कुरान पे थरी गई तो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो वज़कुर फी किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या अल्लाह करीम फरमायो ऐ मुझा महबूब मुझे इदरीस जो जिक्र फरमायो अल्लाह ताला मूसा कलीमुल्लाह जे जिक्र जी वारी आए छा फरमायो वज़कुर फी किताब मूसा इन्नहु कान मुखलसन व कान रसूलन नबिय्या ऐ मुझे महबूब दा गुलाम अल्लाह करीम फरमायो ऐ मुझा महबूब मूसा कलीमुल्लाह जो जिक्र फरमायो इब्राहिम जे जिक्र जे लाए अल्लाह महबूब के फरमायो हजरत इस्माइल जे जिक्र जे लाए अल्लाह महबूब के फरमायो इदरीस अलैहि सलाम जे जिक्र जे ला अल्लाह महबूब के फरमायो हजरत मूसा कलीमुल्लाह जो जिक्र जे ला अल्लाह महबूब के फरमायो जदे आमिना जे लाल जी वारी आई मदीने जे ताजदार जी वारी आई अल्लाह ताला फरमायो वरफ़अना लका ज़िक्रक ऐ मुझा महबूब तुझे जिक्र के मां रब बुलंद करे छड़ियो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत
नारे हैदरी जिक्र मुस्तफा। ए नबी जा गुलाम, आए मोहम्मद अरबी जा दीवाना। अल्लाह ताला उलमा बैठा रफाना माजी मुतलक जैसी को आहे। अल्लाह करीम रफाना फरमाए करे ऐलान कयो ए दुनिया वारो, मां पंहिंजे महबूब जो जिक्र कॾहिं का बुलंद कयो आया इहो कंहिंखे पतो ई नाहे। हमेशा का जिक्र बुलंद कयो आया। अञा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम निमरूद जी बाह में न आयो आहे, महबूब जो जिक्र बुलंद आहे। नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो चार न थियो आहे, मुस्तफा जो जिक्र पहिरियों बुलंद आहे। हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते न आया हल, हुजूर जो जिक्र पहिरियों बुलंद आहे। अञा आदम अलैहिस्सलाम जन्नत में न पहुतो आहे, मुस्तफा जो जिक्र पहिरियों बुलंद आहे। अञा आदम के सजदो कोन थियो आहे, मुस्तफा जो जिक्र पहिरियों बुलंद आहे। अञा आदम बड़ो न आहे, आमिना जे लाल जो जिक्र अॻ में बुलंद वाला आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब जा गुलाम अल्लाह तबारक व तआला उन्हीं मंजर के कुरान में बयान फरमायो आहे। जॾहिं अल्लाह ताला फरिश्तन के आर्डर ॾिनो, मुझे आदम के सजदो कयो। ॿुधो अल्लाह जो कुरान, ॾाढा तो सुभान अल्लाह तुम्हारा जो कुरान पढ़ा। अल्लाह तबारक व तआला फरमायो व इज़ क़ुलना लिल मलाइकतुस्जुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस अबा वस्तकबरा व काना मिनल काफिरीन। अल्लाह करीम फरमायो ऐ मुझा महबूब उन्हीं वक्त के याद फरमायो, उन्हीं घड़ी के याद फरमायो। मां पंहिंजे फरिश्तन के आदर पे ॾिनो। ऐ मुझा फरिश्तो मुझे आदम के सजदो कयो, सभिनी सजदो कयो आहे। जिब्राईल कयो आहे, मीकाईल कयो आहे, इसराफील कयो आहे, इज़राईल कयो आहे, पर शैतान लानती न कयो आहे। अल्लाह ताला लानती बनाए छॾियो। ऐ मुझे महबूब जा गुलाम, यो आदम अलैहिस्सलाम के सजदो थियो छाजे लाइ आहे। सैयदुल मुफस्सिरीन हजरत इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैह तफसीर कबीर शरीफ में लिखो आहे, इन्नल मलाइकत उमिरू बिस्सुजूद लिअजल अन्न नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान फी जबहत आदम। इमाम राज़ी से लिखो आहे, नबी जा गुलामो अल्लाह जे फरिश्ते आदम के सजदो छो कयो आहे? इन्हीं जे लाइ सजदो न कयो आहे जो हो आदम हुयो, इन्हीं जे लाइ सजदो न कयो जो हो अबू बशर हुयो, इन्हीं जे लाइ सजदो न कयो जो हो अल्लाह जो खलील हुयो। इमाम राज़ी से लिखो आहे, अल्लाह जे फरिश्ते इन्हीं जे लाइ सजदो कयो जो आदम जी पेशानी में आमिना जे लाल जो नूर जलवगर हुयो। सुभान अल्लाह। सैयदी मुर्शिदी बज़ाहिर यो आदम के सजदो हुयो, हकीकत में आमिना जे लाल जो नूर जी ताज़ीम हुई। ए मुझे महबूब जा गुलामो असा इन्हीं जे लाइ चवंदा आहियो, न छो आहे न को थींदो मुंहिंजा मन था तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़लक़ो को न ख़लक़ हार तो जहिड़ो। ऐ मुंहिंजे महबूब जा गुलाम, अञा आदम अलैहिस्सलाम जन्नत में कोन आयो आहे। अल्लाह जे महबूब जो ज़िक्र बुलंद बाला है। जॾहिं आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत में मोकिलियो, रब कायनात फरमायो वक़ुलना या आदम उस्कुन अंत वज़ौजुकल जन्ना वकुला मिन्हा रगदन हैसु शि'तुमा वला तक़रबा हादिहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम के जन्नत में मोकिलियो। रब कायनात फरमायो वञो जन्नत जो सैर कयो, जेको खाइणो आहे खायो, जेको पीअणो आहे पियो। अल्लाह जी इजाजत मिली वई आहे, लेकिन रब फरमायो हिकिड़े वण जे वेझो न वञिणो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां ख़ताए इज्तिहादी थी पई आहे, लग़्ज़िश थी पई आहे, पाण उन वण मां खाई वरितो। अल्लाह जन्नती लिबास लादो आहे। हाणे आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा बीबी हवा
जन्नती वणन दे वजन था एकड़े वण दे वया उनी मोटायो वा पंजा पत्ता दे साओ घट को दे वया उनी मोटायो दे वया उनी मोटायो जदे इंजीर जे वण दे आया इंजीर जे वण पंजा पन देना पत्ता देना अल्लाह तबारक व तआला इंजीर जे वण सा सलाम कयो ओ इंजीर जा वण फलाने मर्द पंजा पत्ता न दिना फलाने तो कोन दिना तो पंजा पत्ता छो दिना उन इंजीर जे वण को जवाब देनो वा सैयदुल मुफस्सिरीन इमाम फखरुद्दीन राजी रहमतुल्लाह अलैह तफसीर कबीर शरीफ में कोट कयो है इमाम राजी से फरमाता इंजीर जे वण अर्ज कयो या अल्लाह मा आदम के पंजा पत्ता इनी जे लाए न दिना जो ही आदम इनी जे लाए न दिना जो ही अबू बशर इनी जे लाए न दिना जो ही तो जो खलीफा है राए तो फी जबहत आदम नूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह मा तुझे आदम जी पेशानी में तुझे महबूब जे नूर के दिखे मा तो नूर जो हया करे आदम के पंजा पत्ता देना सुभान अल्लाह। मुझे महबूब जा गुलाम हुजूर जा दीवाना अंदाजो लगा अना आदम अलैहिस्सलाम जन्नत में घूमे थो आमिना जे लाल जो जिक्र इमाम कस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो वा जदे आदम अलैहिस्सलाम जा आखिरी दिहाड़ा हन विसाल फरमाइन वाला हन पाण पंजे साहिबजादे हजरत शीश के सदकंदा जदे सौला थी आया अल्लाह जे नबी फरमायो वा या बुनैया अंत खलीफती मिन बअदी आए मुजा पुतो मौका बाद मुजो खलीफो आहे मा एकड़ी वसीयत कया तो कुल्लमा ज़करतल्लाह फज़कुर इला जंबिही इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए मुजा बचड़ा जदे भी दुनिया में अल्लाह जो जिक्र करे गड मोहम्मद अरबी जो जिक्र कजा अल्लाह जे जिक्र सगर मुस्तफा करीम जो जिक्र कजा अल्लाह जे जिक्र सगर अल्लाह जे महबूब जो जिक्र कजा हजरत आदम अलैहिस्सलाम के शीश अलैहिस्सलाम अर्ज कयो आए बाबा ये मोहम्मद अरबी केरा अल्लाह जे नबी आदम अलैहिस्सलाम फरमायो रायतु इस्महु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मकतूबन अला सातिल अर्श व अना बैनर रूह वल जसद व फी रिवायत आखिर व अना बैनल माए व तीन ऐ मुजा बचड़ा अना मारू ऐ जिस्म जे विच में हुआ अना पानी ऐ मिट्टी जे विच में हुआ मा इने महबूब जो नालो अल्लाह जे अर्श जे अग में ॾिठो सुभान अल्लाह। मुझे महबूब जा गुलाम हर जमाने में हर दौर में महबूब जो जिक्र बुलंद बाला पर फकीह अबुल लैस समरकंदी लिखियो आ मुल्क शाम में एकड़ो यहूदी आ जेको छंछर जे दिहाड़े ते तौरात जो मुतालो कंदो आ मुतालो करे पियो तौरात शरीफ जो एकड़ी जाइन ते बिन जाइन ते महबूब जो नालो आयो वा नी छा कयो उन बिन जाइन ते शहीद कयो वा अगे दिहाड़े अचे तौरात खोले तो मुस्तफा करीम जो चैन जाइन ते नालो लिखियो पियो मुझा साईं हो वरी चैन जान का शहीद करे थो वरी अगे दिहाड़े तिलावत करे तो मुस्तफा करीम जो नालो अठन जान ते लिखियो पयो आहे ए मुझे महबूब जा गुलाम हो घटाइतो वने पयो रब वधाइतो वने पयो आला हजरत फरमायो वा तू किसी के घटाए से घटा है न घटेगा कजे पियो के ताकत ना है जो आमिना जे लाल पेशान घटाए मानु जो त मिलाद बंद थी वेंदो खत्म थी वेंदो अल्लाह जे करम सा हे रबियो शरीफ हली रहा झर झग में रात दी मोहम्मद अरबी जा गुलाम आमिना जे लाल जो मिलाद मनाए रहा है खुदा जो कसम है जो जिक्र खुदा बुलंद करे कहे मां के जुर्म ना है जो हुजूर जे शान करे के अल्लाह जो वायदा है वलल आखिरत खैर लक मिनल ऊला कहो तो छोड़ देंगे हम जहां की महफिलें सारी मगर मिलाद की महफिल सजाना सैयदी मुर्शदी सैयदी मुर्शदी
ऐ नबी जा गुलामो ऐ मोहम्मद अरबी जा दीवानो उन्हीं 8 जान का शहीद कयो अगे दिहारे दिसे महबूब जो नालो वरी 12 जान ते लिखियो पयो हाने दिल में सोचे तो जेकरे मां शहीद कदो रहदम मता पूरी किताब उन्हीं नबी जे नालन सा न भरजी बने एकड़े दिहारे बाजार में बने तो पुछा करे तो कई का यो मोहम्मद केरा उन्हीं चवण वारे माज़ल्लाह गुस्ताखी कईया बेटा पुछा कई केरा उन्हीं चो यो अल्लाह जो महबूबा मक्के जी सरजमीन ते आयो वा हिजरत करे मदीने में पहुंचो वा इन महबूब जो दीन दुनिया में फैलजी चुको वा और उन्हीं यहूदी जे महबूब जे नाले के शहीद कयो हो उनजी दिल में शौक आयो तो मां मदीने वना इन सोहणे महबूब जो दीदार कया जे महबूब जे शान के रब एतो बुलंद करे छयो वा मदीने पाक में आयो वा हजरत सलमान सा मुलाकात थिया जदे सलमान फारसी जो दीदार करे तो ना चवे तो अंत मोहम्मद छातो मोहम्मद आहे हजरत सलमान फारसी जी अखन मा गोड़ा निकली आया जे मां मोहम्मद ना आया मां तो मोहम्मद अरबी जे दर्जो दरबार आया वो चवे तो यार जंजा गुलाम इतना सोरा है वो महबूब के तो न सोरो होबो किताबन वारा लिखन का जई दिहाड़े ते यो यहूदी मदीने पाक में आयो महबूब के पर्दो फरमाए 3 दिहाड़ा चाहा सलमान फारसी उन यहूदी के हुजूर की दरबार में वठी आया सहाबा बेटा हजरत अबू बकर सिद्दीक बेटा उमर फारूक बेटा उस्मान गनी बेटा मौला अली बेटा उन यहूदी अची करे सलाम करो अस्सलामु अलैका या मोहम्मद जी सलाम करे तो हुजूर जा सहाबा ज़ारो कतार रोइन था मुस्तफा करीम जी याद अची वया उन यहूदी चयो आहे महबूब किथे आहे अली से फरमायो वा 3 दिहाड़ा पहल असा जो महबूब असा का जुदा थी वयो और मुझे महबूब जा गुलामो उन्हीं जो महबूब जुदा थी वयो महबूब जो चोलो दिखायो महबूब जो कपड़े दिखायो महबूब जो चुप्पो दिखायो वा दीदार कर चाहा तो मौला अली पाक हजरत सलमान के अम्मा साहब के घर मोकलियो अम्मा साहब का हजरत सलमान फारसी अल मुख्तसर महबूब जो चुप्पो मुबारक चोलो मुबारक खड़ी चंदा खुदा जो कसम जदे हुजूर जे सहाबा वटो आमिना जे लाल जो चोलो मुबारक पहुंचे वा सहाबा ज़ारो कतार रोइंदा महबूब जी याद ताज़ा थी वया हुजूर याद थी वया अबा जे जो महबूब उनन का जल्दी जुदा थे हो उनन के पतो हो दो महबूब याद आया उन्हीं जे महबूब जी कमीज मुबारक रखिया हुजूर जी कमीज मुबारक पे ए मुझे महबूब जा गुलाम 70 जाड़ ते चक्की लगी पड़े हो खुदा जो कसम है उन यहूदी जी अखर मा गोड़ा निकली आया रोई करे चले तो हे कहीं पूरे नबी जो चोलो ना है ये अल्लाह जो सच्चे नबी जो चोलो है सर रख कर कदमों में कुर्बान हो गया पढ़कर कलमा मुसलमान हो गया पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और मुझे महबूब जा गुलाम कलमा पढ़ी करे मुसलमान थे वाहे ऐ उते दुआ करे थे अल्लाह महाने जीरो कोन ते रहताया उते हुजूर जे कदमन में मुखे मौत ने अल्लाह दुआ के कबूल करे वा उते नबी जो गुलाम फोत थे वाहे मौला अली पाक हुस्न दिनो वा कफन पारायो वा जनाज़ो पढ़ी करे जन्नत बकी में दफनायो वा ताहा निशान वाले या अरशात जान वालिया या अल्लाह जो को नबी जो से हो पड़े अल्लाह उन्हीं दारत में बुलंद करे जाए तो शान वाले या अरशात जान वालिया शान तेरी बल्ले बल्ले रबवी दरूद खले मेरी याद परा थले चादरा विछोड़ा वाले या अरशात जान वाले
सां प्यार कयो बस एतिरो ई मक़सद आहे असां एॾा वॾा आलिम दीन मुल्तान शरीफ खां घुराया असांजे फ़क़ीरनि नौजवाननि एतिरो इतमाम कयो तव्हां रात जे हिन टाइम में मोहम्मद अरबी जा ग़ुलाम पंहिंजा नरम गरम बिस्तरा छॾे करे रात जे हिन हालात में हिन आया हिते मक़सद एतिरो आहे हुज़ूर सां प्यार कयो अॼु महबूब सां मोहब्बत कयो आज ले इनके पना और आज मदद मांगन से फिर न मानेंगे क़यामत में अगर मान गया ऐ नबी जा गुलाम अल्लाह जो करम आहे इन जमात जे मथा वा नूरानी जमात आहे जंहिं जमात जे मथा दरबार आलिया भरचुंडी शरीफ जो सायो आहे दरबार आलिया श्री शरीफ जो सायो आहे हजरत रोज़े धनी रहमत जो सायो आहे अमीर अहले सुन्नत जो सायो आहे इन नूरानी जमात जे मथा दरबार आलिया अल्लामा शरीफ जो सायो आहे इन नूरानी जमात जे मथा दरबार आलिया रहमतपुर शरीफ जो सायो आहे इनी बरकत वाली जमात जे मथा दरबार आलिया हुसैनाबाद कंबर शरीफ जो सायो आहे अब अल्लाह जो करम आ मां हमेशा सोचीदो आया रब जो करम आहे जो करबला वारो हुसैन भी अल्लाह असा के दिनो वा मुमताज हुसैन भी असा के दिनो वा गाजी मुरीद हुसैन भी असा के दिनो वा ए अमीरुल मुजाहिदीन सोहणो साईं खादिम हुसैन अल्लाह असा के दिनो वा वरी सोहणो सैयद महबूब जो बचड़ो गुलाम हुसैन कंबर वारो पीर भी अल्लाह असा के दिनो आहे ए मुझे महबूब जा गुलाम खुदा जो कसम आहे सोहना कंबर वारा साईं उवे शहंशाह अल्लाह जा कामिल बाना जिन हिंद जानी दौर में खुदा जो कसम आहे नौजवानन के सीनन में इश्क मुस्तफा जी वा शमा रोशन कई आहे खुदा जो कसम महबूब त महबूब जा बच्चा निराला महबूबन करीमन जो निस्बत वारा निराला पर खुदा जो कसम आहे अहले दिल फुकरा के भी कोई सच्ची दिल सा दिसंदो आहे उनजी भी जुबान ते जारी थी वेंदो आहे अल्लाह 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 ए मुर्शिद ए मुझे साईं जा गुलाम ए अल्लाह हमारे जा गुलाम बख्शापुर के इलाके में मुझे मुर्शिद करीम जो जलसो हुओ साईं ते पर्ची आई है उन्हें जो सही नबी के गैब जो इल्म हुओ मुर्शिद करीम मुस्कुराए फरमाए तो तमाम महबूब जी गाल कयो था महबूब जो बचड़ो मुझे सामो अचो पूरे हफ्ते का हाल दिखाया छा खादो थो छा पीतो थो छा जमा करे थे ये शान है खिदमतगारों की तो सरकार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिंदे के दीदार का आलम क्या होगा अगर साईं दिल पर से डाडो मोहब्बत जो इजहार करेगा उन्हें चला ओ कामिल कंबर वारा ओ तुझे फैज जा हर हद नारा ओ का नजर करम फरमाए तुझे दुआ उनजी कर कारा अब अल्लाह जे वली तेरे अल्लाह जे वली जो चेहरो दिखो है ना वो पंजी करम के खयो दिल पर से छातो चवे ओ तुझी चमके पाक पेशानी ते मेरा वो आहे रहमानी तुम्हें अल्लाह जो इसरारा ओ तुझे पहुंच जा हर हद नारा ओ का नजर करम फरमाए तुझी दुआ उनजी दरकारा नबी जो बचड़ो तेरे शान वारो तो आले नबी जी आहे औलाद अले जे आहे तो खुदात दिने का तारा ओ तुझे पहुंच जा हर हद नारा ओ का नजर करम फरमाए तुझे दुआ उनजी दरकारा हाने हिकड़ो हफ्तो थियो आ ए असा जे मदरसे कोठ टिप जे अंदर मदरसा हनफिया फारूकिया कादरिया में मुझे मुर्शिद करीम जा शहजादा बचड़ा शेर हुसैनियत आया हा खुदा जो कसम शेर जो बच्चो ही शेर होनो आहे दुनिया ॾिठो त कमर वारे पीर जो बच्चो वञे थो आशिक चवे थो ओ जेके आशिक तो वट ईंदा तने भाग भलारा थींदा ओ तन भाग भलारा थींदा ओ तुझे भाग सख दरबारा
ओ तुझे फैज़ जा हर हद नारा ओ का नज़र करम फरमाए तुझी दुआ उनजी दरकारा आखिर में सब कजी करे पढ़ो ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जा हर हद नारा ओ का नज़र करम फरमाए तुझी दुआ उनजी दरकारा अल्लाह मुझो मोहब्बत सां ॿुधण मुझो ॿुधण क़बूल फरमाए रब कायनात असां